सांगड़ में ख़बर ईंदा हलो त सांगड़ में तबलीगी जमायत पाकिस्तान तरफां 13 खां 15 फरवरी ताईं सूबाई मज़हबी इज्तिमा करायो वेंदो, जंहिं में 2 लख खां वधीक माण्हू शिरकत कंदा। उन सिलसिले में हिकु गॾिजाणी अॼु डिप्टी कमिश्नर मोहम्मद इसाक गाद जी सदारत हेठि ज़िला काउंसिल में थी गुज़री, जंहिं में SSP बशीर बिरोई, ADC 1 अरशद सिद्दीकी, बाबर निज़ामानी समेत समूरनि खातनि जे अमलदारनि ऐं मज़हबी आलमनि शिरकत कई। गॾिजाणी खे ॿुधायो वियो त हिन इज्तिमा इंसानियत खे इंसान बणिजी रहण जे उनवान सां मुनक़िद कयो वेंदो, जंहिं में तबलीग सां गॾु मज़हबी रवादारी जो दर्स पिणु ॾिनो वेंदो। हिन इज्तिमा में 2 लख माण्हू सॼे सूबे ऐं मुल्क जा शिरकत कंदा, जिन लाइ सिक्योरिटी, खाद खुराक, पीअण जे पाणी, पार्किंग, कोरोना सबबि समाजी विती समेत ॿिया इंतजाम कया विया आहिनि। जॾहिं त जमायत जा 400 रज़ाकार सिक्योरिटी एहलकारनि सां गॾु पंहिंजा फर्ज़ अंजाम ॾींदा। डिप्टी कमिश्नर मोहम्मद इसाक गाद इन सिलसिले में सिहत खाते के इज्तिमा में मेडिकल कैंप लॻाइण, एम्बुलेंस, दवाउनि, पोलियो ऐं कोरोना जा आगाही बैनर लॻाइण जी हिदायत कंदे चयो त सांगड़ इज्तिमा जी मेज़बानी बहितर तरीक़े सां कंदी, जॾहिं त समूरनि खातनि जा फोकल पर्सन इज्तिमा में समूरा ॾींहं रहंदा ऐं इंतजाम संभालींदा। उन मौके ते SSP बशीर बिरोई चयो त इज्तिमा जे सिलसिले में सिक्योरिटी जे बहितर प्लान जोड़ियो वियो आहे, जॾहिं त नवाबशाह रोड ते ट्रैफिक लाइ पिणु इंतजाम कया विया आहिनि। उमीद त खैरियत सां इज्तिमा पुॼाणी ते पहुचंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।